तकरीर में अर्ज़ क्या इन्हीं कंदर जे इलाके में हिकिड़ो नौजवान मरी वियो। औलाद जे अंदर हिकिड़ो पुट आहे। उन्हीं पुट खे मां क़ुरान जे तालीम जे लाइ मदरसे में छॾे थी। सुबुह जो वञे शाम जो मोटी जे क़ुरान जो सबक़ वठे तो, शाम जो मोटी जे घर छोकिरे जो चाचो माई साहबा जो ॾेर दिलि जे अंदर बेईमानी थी त जेकर मां पंहिंजे भाइटे खे ख़त्म करे हिन जी मिल्कियत ते कब्ज़ो कयां, छो त केतिरा अंदर जा पलीत जेके यतीम जो मांदा आहिनि। रब जो क़ुरान फ़ैसिलो कंदो आहे जेको यतीम जो माल खाईंदो आहे इहो पेट में माल न विझंदो आहे बल्कि जनाह सां पंहिंजो पेट भरींदो आहे। पर हो ज़ालिम लालच में अचे तो। छोकिरो जीअं मदरसे खां सबक़ क़ुरान जो वठी मोटे तो, रस्ते ते सिरन पचण वारा सिरना पचाइनि था, बठे पचाइण वारा बठो था ॿारनि। खूरो आहे पाख बरंदी पई आहे। अॼु खां काफ़ी ज़मानो गजो वाकियो आहे। उन्हनि खे 1000 रुपयो लालच में ॾींदो आहे, उहो 1000 जे लखनि जे बराबरि आहे। चवनि तो जीअं छोकिरो मदरसे खां क़ुरान जो सबक़ वठी मोटे खणी नी खे पाख जे बठे में उछलायो, उहे ज़ालिम बि लालच में अचनि था। जीअं जो छोकिरो मोटियो आहे खणंदे उन्ही खे बाह में उन्ही बठे में खूरे में उछलाइनि था। अल्लाह ॼाणींदो आहे शाम थी, अम्मा ॾिठो त मुंहिंजो बच्चो मदरसे खां न आयो आहे त मदरसे वई, उतां मालूम थियो त वक़्त ते मोकल वठी तो ॾे आयो आहे। अम्मा जो पंहिंजे बच्चे खे नथी ॾिसे त परेशान थी, रस्ते में हुन खां पुछा करे हुन खां पुछा करे सिम पचाइण वारनि में हिकिड़ो रहमदिल हो, शरीफ़ इंसान हो, जंहिं अम्मा सां हाल कयो त तुंहिंजे ॾेर छोकिरे जे चाचे असांजे ज़ालमनि खे 1000 रुपयो ॾिनो, मां अखियुनि सां ॾिठुमि तुंहिंजे बच्चे खे बाग में उछलायो त उहो त सड़ी खाक कोयलो बणिजी चुको आहे। अम्मा पंहिंजे बच्चे जो सुण ॿुधो वारुनी आहे, फरियाद कई, सिरण पचाइण वारा बि गिरफ़्तार थी आया, छोकिरे जो चाचो माई साहबा जो ॾेर बि गिरफ़्तार थी आयो। ओ जिन सूबेदार जे आॾो इक़रार कयो त असां बाग में उछलायो आहे उहो त सड़ी खाक कोयलो बणिजी चुको आहे। अम्मा रोई करे पंहिंजे सूबेदार खे चवंदी आहे, सूबेदार इन ज़ालिमनि खे चओ त मूंखे पंहिंजे बच्चे जो सल कोयलो बि कढी ॾियनि, मां पंहिंजे बच्चे खे ॾिसां त सयूं। उतां जा माण्हू कसम खणी वाक़ियो बयानु कंदा न आलमनि सां। हाणे अॻ में सन पचाइण वारा हलनि था, कॾ बि मख़लूक आली करे बठे खे उन खूरे खे खोलनि था। अञा जो नज़र कनि विच बाग जे अंदरि छोकिरो बा सलामत रब जो क़ुरान पढ़ंदो वेठो आहे, बा हिकिड़े वार खे बि तो न पहुचायो आहे। बा मानत छोकिरे खे ॿार कढी था अचनि, पुछा कनि था छोकिरा ॾे त ख़बर तुंहिंजो बाह में कीअं बचा थियो। छोकिरे बयान ॾिनो जॾहिं ज़ालिमनि मूंखे बाह में उछलायो, मां ॾिठुमि त हर तरफ़ खां बाह ईंदी पई आहे। मां सोचुमि त इन बाह खे थधो कयां त कीअं कयां। मूंखे एतिरे में क़ुरान पाक जो सबक़ यादि आयो। मां शुरू करे पढ़ियुमि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। मां रब जे क़ुरान पाक जो सबक़ जो शुरू कयो। बा मां परे हटी भी ही रही, सीने तां कपिड़ो परे करे चए तो मुंहिंजे सीने ॾे नज़र रखियो। गर्मी जी मौसम आहे, गर्मी जो असर कोन्हे को, बा जे अंदरि मुनी जो असर कोन्हे को। इन्ही जात रब साईं सीअ खे मोकिले मुंहिंजे जान ते सीअ जूं लूहां बणाए त रब क़ुरान जे करे मेहरबानी करण वारो आहे। अर्ज़ कयां क़ुरान पाक जे सबक़ जे करे अल्लाह जी वॾी मेहरबानी थींदी आहे। बाने खे घुर्जे अल्लाह जे क़ुरान पाक खां सबक़ वठे, फ़ैसिला वठे। अर्ज़ कयां अल्लाह जे क़ुरान इहो फ़ैसिलो कयो आहे त अबे मां जी बि तव्हांखे इज़त करणी आहे। चूंकि अॼोको मुंहिंजो मौज़ू हुयो अबे मां जी फर्मा बरदारी, वालदैन जी फर्मा बरदारी। अल्लाह सिला तव्हां असांखे अबे मां जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, अल्लाह उन्हनि जी फर्मा बरदारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छो त कामयाबी इन में आहे जंहिंमें अल्लाह जो हबीब सुणो रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि ते हले इंसान जी कामयाबी आहे त इन शइ में कामयाबी आहे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह सभिनी खे क़ुरान ऐं पाक करीम जे फ़रमान ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अर्ज़ कयां अल्लाह साईं जे क़ुरान पाक जूं ॻाल्हियूं पुछंदा कयो। अल्लाह साईं जो क़ुरान पाक सभु ॻाल्हियूं सम्झाईंदो आहे। काथे जो मां रब साईं जे क़ुरान पाक पुछा कई, काथे ईअं सॾु कंदे फरमाई अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। रब साईं जो क़ुरान पाक बयान कंदो आहे इहो अथव किताब जंहिंमें को शक ई कोन्हे को। अल्लाह ॼाणींदो आहे जेको हिदायत आहे परहेज़गारनि जे लाइ, नेकनि जे लाइ भलाई आहे। अल्लाह जे क़ुरान जे अंदरि आहे भलाई आहे।
ऐं अल्लाह साईं बहितरी रखी आहे त पंहिंजे मालिक साईं मिठड़े क़ुर में रखी आहे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह सभिनी खे क़ुर पाक ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर में ये दुआयूं घुर त अल्लाह साईं हर मुस्लमान खे क़ुर पाक ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, दीन इस्लाम ते हलण जी आसानी फरमाए। छो त दीन इस्लाम को सवाद आहे इंसान जेको आहे त अधूरो आहे। मुस्लमान जॾहिं कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कलमो पढ़ियो आहे मुस्लमान अल्लाह साईं इहा दौलत नसीब कई आहे त इन वक़्त में इंसान ईअं करे जॾहिं कलमे जी रस्सी खे मज़बूती सां वठे। छो त कलमे जहिड़ी दौलत का ॿी दौलत थी न सघंदी आहे। अल्लाह ॼाणींदो आहे। मां ईअं बि अर्ज़ु कयां हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो रब साईं मूंखे कोड़ो वज़ीफ़ो ॾे जेको मां पढ़ंदो वतां त मुंहिंजी दिलि बहार बहार थींदी वते। अल्लाह अहिड़ो मूंखे को वज़ीफ़ो ॾे जो पढ़ंदो वतां दिलि बहार